नाज़रीन तव्हांखे हिकु ॾुखोईंदड़ ऐं अहम ख़बर ॿुधाईंदा पिया हलूं त सॻियूं भरिसां शादीअ खां वापसीअ दौरान ॼाञिन जी ॿेड़ी दरिया में उथण सबबि ॿिनि औरतुनि 3 ॿारनि समेत 6 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। ॻोठ सलेमान कलोड़ो भरिसां दरिया में वाक़ियो पेश आयो आहे। पुलिस मूजिबि ॿेड़ी हलाईंदड़ शख़्स नओं हुजण करे ॿेड़ीअ में 20 खां वधीक ॼाञी वेठल हुआ, जंहिं दौरान ॿेड़ी दरिया में ऊंधी थी पई, जंहिं जे नतीजे में ॿेड़ीअ में वेठल औरतूं, मर्द ऐं ॿार दरिया में किरी पिया। जिन मां 5 साला मोहम्मद हनीफ़ कलोड़ो, 5 साला अब्दुर्रहमान कलोड़ो ऐं 4 सालनि जी आयशा ऐं 40 सालनि जी मसमात फातिमा समेत 6 ॼणा ॿुॾी फ़ौत थी विया आहिनि, जंहिं जा लाश ॻोठ पहुचण ते ॻोठ में कोहराम मची वियो आहे। नाज़रीन तव्हांखे हिकु ॾुखोईंदड़ ऐं अहम ख़बर ॿुधाईंदा पिया हलूं त सॻियूं भरिसां शादीअ खां वापसीअ दौरान ॼाञिन जी ॿेड़ी दरिया में उथण सबबि ॿिनि औरतुनि 3 ॿारनि समेत 6 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। ॻोठ सलेमान कलोड़ो भरिसां दरिया में वाक़ियो पेश आयो आहे। पुलिस मूजिबि ॿेड़ी हलाईंदड़ शख़्स नओं हुजण करे ॿेड़ीअ में 20 खां वधीक ॼाञी वेठल हुआ, जंहिं दौरान ॿेड़ी दरिया में ऊंधी थी पई, जंहिं जे नतीजे में ॿेड़ीअ में वेठल औरतूं, मर्द ऐं ॿार दरिया में किरी पिया। जिन मां 5 साला मोहम्मद हनीफ़ कलोड़ो, 5 साला अब्दुर्रहमान कलोड़ो ऐं 4 सालनि जी आयशा ऐं 40 सालनि जी मसमात फातिमा समेत 6 ॼणा ॿुॾी फ़ौत थी विया आहिनि, जंहिं जा लाश ॻोठ पहुचण ते ॻोठ में कोहराम मची वियो आहे।